जय झूलेलाल दोस्तों, कीअं आहियो तव्हां? चङे ई ॾींहं थी विया तव्हां सां ॻाल्हियूं करे। छा तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां को बि वीडियो अॻियां ॾिसणु खपे या न ॾिसणु खपे, सिर्फ़ु 3 सेकंडनि में इहो फ़ैसिलो कंदा आहियो। शायदि हाणे ताईं इहो फ़ैसिलो तव्हां ऑलरेडी करे चुका आहियो। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि कि हीउ वीडियो तमामु नंढो आहे ऐं बेहद ई ज़रूरी ॼाण सां भरियल आहे। मूंखे ख़ुशी आहे कि तव्हां हीउ वीडियो एंड ताईं ॾिसण जो फ़ैसिलो कयो आहे। दोस्तो, कोरोना महामारीअ सॼे दुनिया जी अर्थव्यवस्था लोॾे छॾी आहे। असांजा केतिरा साथी असां खां विछड़ी विया ऐं अॼु मां का हिते ख़ुशख़बरी न खणी आयो आहियां। कोरोना बीमारी जेका डिसेंबर 2019 खां शुरू थी, अञा ताईं उन जी का प्रॉपर दवा उन जी नाहे। वैक्सीनेशन ही सिर्फ़ु हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां हिन जो मुक़ाबिलो थो करे सघिजे। छा तव्हां वैक्सीनेशन कराई आहे? भारत में या इंडिया में रहंदड़ माण्हुनि जे लाइ वैक्सीनेशन करण जो तरीक़ो तमामु ई आसान आहे। कोविन पोर्टल ठहियलु आहे जंहिं ते तव्हां वञी करे रजिस्टर करे सघंदा आहियो ऐं पंहिंजी वैक्सीनेशन बुकिंग करे सघंदा आहियो। ॾिनल लिंक ते वञो ऐं उते वञी करे तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर इंटर कयो त हेठि ॾिनल गेट OTP लिंक ते क्लिक कयो। तव्हांखे तव्हांजे मोबाइल ते OTP अची वेंदो ऐं उहो OTP विझी करे वेरीफाई एंड प्रोसीड लिंक ते क्लिक कयो। हिकु दफ़ो तव्हां अंदरि वियो त हाणे तव्हां जंहिंजी वैक्सीनेशन कराइणी आहे उनखे तव्हां पैन या आधार कार्ड सां रजिस्टर था करे सघो ऐं हिकु दफ़ो तव्हां उनखे ऐड करे छॾियो, तव्हांखे मैसेज बि अची वेंदो मोबाइल ते कि हे नओं माण्हू ऐड थी वियो आहे तव्हांजे अकाउंट में जंहिंजी वैक्सीनेशन बुकिंग था करे सघो। हाणे तव्हां उन माण्हूअ जे हेठां ॾिनल शेड्यूल लिंक जे मथां क्लिक कयो त उन में तव्हां खां राज्य ऐं ज़िलो पुछियो वेंदो, जंहिंजो मतिलबु आहे स्टेट ऐं डिस्ट्रिक्ट। उहो सिलेक्ट करे जॾहिं तव्हां सर्च ॾींदव त तव्हांखे वैक्सीनेशन सेंटर्स जी लिस्ट अची वेंदी। तमामु वॾी लिस्ट हूंदी जंहिंखे तव्हां फिल्टर करे था सघो। 18 खां वॾी उमिरि आहे या 45 खां वॾी उमिरि आहे ऐं उनखां पोइ फ्री खपे, पेड खपे, 3 तरह जूं वैक्सीन्स आहिनि, उहो तव्हां सिलेक्ट कयो त लिस्ट फिल्टर थी वेंदी ऐं उन में वैक्सीनेशन जा सेंटर्स जे साम्हूं नंबर ॾिसण ईंदा कि केतिरा स्लॉट्स अवेलेबल आहिनि, के साई रंग सां हूंदा, के नारंगी रंग सां हाईलाइट कयल हूंदा ऐं ॻाढ़े रंग सां मतिलबु हिते वैक्सीनेशन सेंटर में फुल बुकिंग थियल आहे। त जिते साओ या नारंगी रंग आहे उन ते टैप कयो ऐं उनखां पोइ तव्हां उन में पंहिंजो पसंदीदा वक़्तु जंहिं महिल तव्हां वैक्सीनेशन जे लाइ वञी सघंदा आहियो उहो सिलेक्ट कयो। जस्ट इंटर कंदव त तव्हांजी वैक्सीनेशन जी बुकिंग थी वेंदी। तमामु आसान आहे ऐं उनखां पोइ हिकु दफ़ो बुकिंग थी वई त तव्हांखे उन में PDF डाउनलोड करण जी फैसिलिटी ॾींदो। PDF डाउनलोड करे रखो, उहो PDF ॾेखारे करे तव्हां अंदरि एंट्री वठी सघंदा आहियो। अंदरि तव्हांखे आधार कार्ड या पैन कार्ड जंहिंसां तव्हां बुकिंग कई आहे उन सां गॾु उन रजिस्ट्रेशन नंबर जी वेरिफिकेशन थींदी ऐं तव्हांखे वैक्सीनेशन रूम में मोकिलियो वेंदो। जेका बि वैक्सीनेशन तव्हां सिलेक्ट कई आहे उन जी इंजेक्शन तव्हांखे हणी वेंदी। मुश्किल सां 2 या 5 मिंट लॻंदा वैक्सीनेशन जे प्रोसेस में ऐं उनखां पोइ तव्हांखे अधु कलाकु ऑब्ज़र्वेशन रूम में विहारियो वेंदो। ॾिठो वेंदो कि कुझु तकलीफ़ त नथी थिए ऐं अधु कलाक खां पोइ तव्हां घरु वञी था सघो। हाणे कुझु माण्हू जिन खे दिलि जी बीमारी आहे या डायबिटीज़ आहे या ॿियूं कुझु बीमारियूं आहिनि, उन्हनि जे लाइ इहो ज़रूरी आहे कि उहे डॉक्टर खां हिकु सर्टिफिकेट वठी अचनि वैक्सीनेशन सेंटर में वञण जे लाइ, त उहो सर्टिफिकेट ॾेखारे करे उन्हनि जी वैक्सीनेशन बि थी सघंदी आहे। वैक्सीनेशन खां पोइ हिकु रिकमेंडेशन आहे कि तव्हां 2 ॾींहं आराम कयो, छो त इन्हनि 2 ॾींहंनि जे विच में तव्हांखे बुखार थी थो सघे कि बुखार अचे या बदन में सूर थिए या अहिड़े तरह जो कुझु तकलीफ़ थिए त काई घबराइण जी ॻाल्हि न आहे। तव्हां पैरासिटामोल जी गोरी वठी सघंदा आहियो ऐं सभु ठीकु थी वेंदो ऐं उन 2 ॾींहंनि 3 ॾींहंनि खां पोइ तव्हां हिकदमि नॉर्मल थी वेंदव। हाणे चङनि ई माण्हुनि खे कंफ्यूजन आहे कि कहिड़ी वैक्सीनेशन हराइणु खपे। 3 तरह जूं वैक्सीनेशन्स इंडिया में अवेलेबल आहिनि। कोविशील्ड आहे, कोवैक्सीन आहे ऐं स्पुतनिक आहे। जेका कोविशील्ड आहे उहा ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे तरफ़ां सीरम इंस्टीट्यूट पुणे खे मिली आहे, जेका मास प्रोडक्शन जे लाइ उन्हनि खे ॾिनी वई आहे। उनजो इंटरनेशनली नालो एस्ट्राज़ेनेका आहे ऐं ॿी जेका आहे कोवैक्सीन आहे, जेका भारत बायोटेक ठाहे रहियो आहे।
ऐं चवनि था कि भारत बायोटेक जी जेका कोवैक्सीन आहे उहो थोरी वधीक इफेक्टिव आहे, पर उन में बि हिकु कैच आहे। हिकु कैच छा आहे कि उन जी जेका प्रोडक्शन जेका आहे उहा घटि आहे, ऐं अगरि तव्हां फॉरेन वञण जो कुझु सोचो था त इंटरनेशनली कोवैक्सीन खे थोरी घटि मान्यता आहे। कोविशील्ड जे वैक्सीनेशन सर्टिफिकेट खे घणेई मुल्क अप्रूव कनि था। स्पुतनिक जेका आहे उहा रशिया ठाही आहे। हाल फ़िलहाल त कोविन में उनजो स्टॉक ॾिसणु नथो अचे, जीअं ईंदो त उहो बि तव्हां बुक करे सघंदव। मुंहिंजी त सलाह थींदी कि जेका बि वैक्सीन मिले थी तव्हां जेतिरो जल्द थी सघे उहा वैक्सीन हणाए छॾियो। इंतज़ार में थी थो सघे कुझु गड़बड़ न थी वञे। कोविन पोर्टल में इहे सभु वैक्सीन्स गवर्नमेंट सेंटर तां फ्री में या प्राइवेट हॉस्पिटल में पेड में अवेलेबल आहिनि। जीअं बि तव्हां वैक्सीनेशन कराइणु चाहियो तीअं कराए था सघो पिया। हाणे कुझु ॼणनि जिन उमंग ऐप इंस्टॉल कई आहे या आरोग्य सेतु ऐप इंस्टॉल कई आहे, उहे बि कोविन पोर्टल उन ऐप मां बि एक्सेस करे था सघनि ऐं उतां बि बुकिंग करे था सघनि पिया। छा तव्हांखे कोविन पोर्टल में वैक्सीनेशन जी बुकिंग करण में तकलीफ़ अची रही आहे? हर घड़ीअ तव्हां सर्च करे करे थकी था पोइ सभु स्लॉट्स बुक्ड था ॾिसणु अचनि, त मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि कि हिन जो हिकिड़ो तमामु ई सवलो तरीक़ो आहे जेको तव्हां फॉलो करे जल्दी सां बुकिंग करे था सघो। त सभिनी खां पहिरियों त तव्हां टेलीग्राम नाले जी हिकिड़ी ऐप आहे, उहा तव्हां इंस्टॉल करे छॾियो पंहिंजे मोबाइल में। टेलीग्राम ऐप व्हाट्सअप वांगुरु ई आहे। जीअं तव्हां दोस्तनि खे मैसेज मोकिलींदा आहियो, तव्हांजा दोस्त तव्हांखे मैसेज मोकिलींदा आहिनि, ओहिड़ी तरह सां हिन में बि मैसेज ईंदा आहिनि। हिकु दफ़ो टेलीग्राम ऐप इंस्टॉल थी वई, हाणे जेकॾहिं तव्हांजी उमिरि 45 खां घटि आहे त तव्हां under45.in वेबसाइट ते वञो। उते तव्हांखे तव्हांजी स्टेट ऐं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणी आहे। जीअं तव्हां सिलेक्ट कंदव त तव्हांखे तव्हांजे एरिया जो हिकिड़ो चैनल ॾेखारियो वेंदो, जंहिं ते तव्हां क्लिक कंदव त उहो चैनल तव्हांजे टेलीग्राम ऐप में खुलंदो। हाणे उन चैनल खे तव्हांखे जॉइन करिणो आहे। जीअं ई तव्हां जॉइन कंदव त उन सां छा थींदो, उन सां तव्हांखे नोटिफिकेशन अचणु लॻंदियूं। कहिड़े तरह जूं नोटिफिकेशन? तव्हांजे आसे पासे में कंहिं बि वैक्सीनेशन सेंटर में जीअं वैक्सीन्स अवेलेबल थींदियूं, उनजो स्टॉक ईंदो त तव्हांजे मोबाइल ते फटाफट सां नोटिफिकेशन अची वेंदी। ऐं जीअं ई नोटिफिकेशन अचे थी त तव्हां कोविन पोर्टल में वञी करे जल्दी सां तव्हां उन सेंटर में पंहिंजी वैक्सीनेशन बुक था करे सघो। हाणे इहो त थियो अंडर 45। साॻियो ई प्रोसेस ओवर 45 वारनि जे लाइ बि आहे। सेम स्टेप्स फॉलो कंदव त तव्हांखे ओवर 45 वारनि जी बि वैक्सीनेशन जी नोटिफिकेशन अची वेंदी, त उन सां तव्हां बुकिंग करे था सघो। हिन रीति तव्हां जल्द में जल्द वैक्सीनेशन जी बुकिंग करे उन जो फ़ाइदो वठी था सघो पिया। ऐं ॿी बि हिकु ॻाल्हि, का बि वैक्सीन 100% प्रोटेक्शन नथी ॾे। मास्क ऐं सोशल डिस्टेंसिंग अञा बि तव्हांखे फॉलो करणी आहे, जेसिताईं ताईं मेजॉरिटी ऑफ पॉपुलेशन जी वैक्सीनेशन नथी थी वञे। असीं तव्हांजे सुठी सिहत ऐं वॾी उमिरि जी शुभकामना था कयूं। ऐं वेंदे वेंदे हाणे तव्हां टेलीग्राम ऐप त इंस्टॉल ई कई आहे, त तव्हांखे कभी बि सजेशन ॾींदुमि, रेडियो सिंधी जो बि टेलीग्राम ऐप जे अंदरि हिकिड़ो चैनल आहे। उहो हिन लिंक ते तव्हां क्लिक करे जॉइन करे सघंदा आहियो, या उन में सर्च बि करे सघंदा आहियो। उन में अहिड़े तरह जा वीडियो ऐं ॿियूं बि चङी सिंधी ॿोली ऐं सिंधियत जी जानकारी उन जे अंदरि ॾिनी वेंदी आहे। त वरी जल्दी गॾिजंदासीं। जय झूलेलाल।